नाज़रीन, ढक्कण शहर भरपासे में पेट्रोल सस्तो थियण खां पोइ अणलभ थी वियो। पेट्रोल पंप मालिक पंप बंद करे पेट्रोल ब्लैक ते विक्रो करे रहिया आहिनि। ॾिसूं था नदीम अली थईम जी रिपोर्ट। नाज़रीन, हिन टाइम मौजूद आहियूं ढक्कण शहर में, जिते ढक्कण जे ओस पार जा मुख़्तलिफ़ पेट्रोल पंप बंदि आहिनि ऐं हिते तेल जो बहिरान पूरी सिंध जी क़ाइमु दाइमु आहे। अचो त हिते जेके रिक्शा ड्राइवर ऐं आवाम आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। पेट्रोल पंप वारा पेट्रोल पंप बंदि कयूं वेठा आहिनि, मथां रिली विझी वेठा आहिनि, पंहिंजे कुगनि में विझी वरी ब्लैक ते था हलाइनि, ॾींहं जो पंप बंदि था करे छॾनि। असां सां हिते ज़ुल्म आहे। जेके बि हिते आवाम आहियूं असां तमामु हिते एतिरो बेदार थी विया आहियूं जो निकिरण जहिड़ा बि न आहियूं। ग़रीब आवाम सां वॾो ज़ुल्म आहे ऐं गवर्नमेंट खे बि अपील कई वञे। हे त ईअं था चवनि त असांखे मथां तेल नथो मिले, हितां टांकियूं त वञनि थियूं, पोइ उन्हनि खे तेल कीअं थो मिले। हिते जेके बि असां रखणदार जेके बि आहियूं असां वॾो तमामु असली परेशान थी रहियल आहियूं। महिरबानी करे हिननि खे चओ त पंहिंजा पंप हलाइनि। गवर्नमेंट पाण खे सुधारे, बाद में ॿियनि ते एक्शन खणे। हा, जेकॾहिं हिननि खे डिपुनि तां तेल मिले ऐं बाद में न हलाइनि त हिननि जा पंप सील कया वञनि। असां बि गवर्नमेंट सां गॾु आहियूं, पर कोई बि कसूर न आहे कंहिंजो बि, सॼो कसूर गवर्नमेंट जो आहे। अहिड़ो तेल कंहिं रिलीफ न मिलियो, आवाम त उहो ई परेशान आहे, छो त डिपुनि तां तेल अचे कोन थो। ख़ुदा रा पहिरियों डिपुनि वारनि ते डंडो खणो, डीलरनि ते डंडो खणो, जिन जा लखे लीटर उते पिया आहिनि, उनजे बावजूदि कंहिंखे ॾियनि नथा। मतलब असांखे ॾियनि नथा, पेट्रोल बंदि लॻा पिया आहिनि। जॾहिं महांगा थियनि त 12 खां अॻे था खोले छॾनि, पैसा वठनि। हाणे सस्तो थिए थो, 8 ॾींहं 10 ॾींहं बंदि लॻो पियो आहे। ब्लैक ते असांखे 120 ते लीटर ॾियनि था। हाणे सस्तो थियो आहे त 10-12 ॾींहं असांखे तेल मिले नथो। पेट्रोल पंप बंदि करे छॾियो अथऊं। असां ग़रीबनि सां इहा नाजाइज़ी थी वञे बाबा। छॾियो हाणे सस्तो कयो अथऊं, उन खां पोइ किथे बि नथो मिले। पेट्रोल जे लाइ तमामु घणो परेशान आहियूं। कुल गाॾियूं बंदि, कुल गाॾियूं बंदि आहिनि भाई। ब्लैक ते हलाइनि था इहे गुगन में 100 खां वधीक, 120 रुपया, 110, 100 लीटर हलाइनि था। सो बि इहो क़िस्म थी मिले थो, किथे मिले थो किथे नथो मिले। पेट्रोल में 4 बंदि आहे, गुगन में लीटर 120, 130 अचनि। छा कयूं, असां चिंजड़ा काॾे वञूं? वठिणो पवंदो न, सवारी आहे, किथां लेडीज़ आहे, किथां छा साण आहे, मरी आऊं तेल पियो बि अथनि त बि नथा अचनि। हिते असांजी अपील आहे, पेट्रोल अवां सस्तो कयो आहे। हिते असांखे उहो बि ब्लैक ते मिले थो शीशनि में। बाक़ी पेट्रोल पंप वारा असांखे पेट्रोल नथा ॾियनि। हिन वक़्तु असां हिते गाॾी बंदि थी वई आहे, असां हिन वक़्तु काॾे वञूं? जी नाज़रीन, तव्हां माण्हुनि जा वीचार ॿुधा। नदीम अली थईं, मेरा टीवी ढक्कण।